ॿुधाईंदो त मशाक होती पुलिस पारां जेको मुबैना खंबे गुम कयल नौजवान जेको मोहम्मद जुमन वसाण जी जेको आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं मेन जेको टंडो आदम वाया मीरपुर ख़ासि रोड जेको आहे उहो ब्लॉक कयो वियो ऐं मुज़ाहिरीन पारां जेको आहे DSP झंडोमरी जे पहुचण सां ॻाल्हियूं जेके कामयाबु थी वियूं। उन खां पोइ जेका ॿीहर जेका छिकताण वारी जेका सूरत हाल थी चुकी आहे ऐं जेके मुज़ाहिरीन ऐं पुलिस में जेको आहे ॾे वठ खां पोइ जेको आहे कुझु पुलिस एहलकार ऐं ॿ ॼणा जेके मुज़ाहिरीन जा ॿुधाया पिया वञनि त उहे बि पिणु ज़ख़्मी थिया आहिनि पुलिस जी लठबाज़ी में। जॾहिं त एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे पुलिस मुबैना तौरु जेको खंबे गुम करे छॾियो आहे ऐं उनखे ज़ाहिर न पियो कयो वञे ऐं कुझु देरि पहिरियां जेको आहे पुलिस पारां नौजवान जी जेका गिरफ़्तारी ज़ाहिर करण बाद जेको आहे छिकताण ॿीहर जेका तेज़ थी वई आहे ऐं मुज़ाहिरीन जेको आहे हथकड़ियुनि समेत नौजवान खे जेको आहे आज़ाद बि कराए वरितो आहे पुलिस जे चुंगल मां कढे। ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधण में अचे पियो त पुलिस पारां जेका FIR दाख़िल कई वई ऐं उन FIR जी कापी जेका आहे उहा बि मुज़ाहिरीन जेको मुज़ाहिमत करे फाड़े छॾी आहे ऐं एहतिजाज जेको आहे ॿीहर जारी आहे। जॾहिं पुलिस जी वधीक नफ़री जेका टंडो लायार ज़िले मां तलब कई वई आहे ऐं एहतिजाज हिन महिल ताईं जारी आहे। छिकताण जेका आहे तेज़ थी वई आहे। जी छाजे लाइ हुते जॾहिं असां रोड ब्लॉक कयो उते आयो DSP पाण ॻाल्हायोसीं हाजी जाफ़र खे चयो त रोड ख़ाली करा ऐं हमरान जी मुलाक़ात माण्हू असां करायूं थो। हिते आयूं असां अॻु वटि छोकिरो तव्हां वेठा मरी साहब आयो हाजी जाफ़र साहब आयो SHO साहब आयो असांखे हिते टोड़ाए असां चयो असांखे हमरा सां मिलायूं था। असां आयासीं में असां फायरिंग जा आवाज़ ॿुधो असीं भॻासीं। फायरिंग खां बाद में असांजो भाउ गुम आहे मारे छॾियोसीं किरां करे छॾियो असांखे नथा ॾेखारीनि। उन जे बावजूदि मुतशदद कयो वियो पुलिस जो। उन जे करे इंसाफ़ घुरां थो।